टंडो आदम में नवाज़ टाउन में वाक़िफ़ फार्म हाउस में 12 वरियनि जे नींगर जो लाश हथायो आहे। टंडो आदम में बुढ़ी फौथियल नींगर जी सुञाणप यूनिस नगर वासी सुफियान वलद नदीम राजपूत तौर थी आहे। इतला मिलण ते टंडो आदम पुलिस लाश तालका अस्पताल टंडो आदम पहुंचायो। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश हथ अचण वारे वाक़े खां पोइ पुलिस फार्म हाउस के सील करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया टंडो आदम मां, जिते नवाज़ टाउन में वाक़िफ़ फार्म हाउस मां 12 वरियनि जे नींगर जो लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडो आदम मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अली थईम खां। जी अली थईम, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। हाँ जी, टंडो आदम जे यूनुस नगर में स्विमिंग पूल आहे बाजवा फार्म के नाले सां, जो आहे गैर कानूनी मंजूर थियल बि कोन्हे। उनमें 12 साल नींगर जो आहे जॾहिं उते उनमें बुढ़ी फोट थी वियो आहे। इन वाक़े जी सिर्फ़ एंट्री दाख़िल कई वई आहे टंडो आदम थाने ते। पुलिस जी फार्म हाउस के सील करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अली थईम अपडेट करण लाइ।